जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 1 नवंबर 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी चौथ तिथि गणेश चौथ। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा या धन हानि थियण जी आशंका हूंदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण रहंदो। ॾींहुं बि अॼु जो तव्हां जे लाइ ओवरऑल एवरेज ई गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु यात्रा सां लाभ थियण जी संभावना आहे। अगरि तव्हांखे विदेश में वञी करे सेटल थियणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते बि हुननि खे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, साण ई साण हुननि खे काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी बि प्राप्ति थींदी। अॼु स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या कमु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका हूंदी। मां लक्ष्मी जी उपासना या हनुमान जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। मन बि अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं आनंददायक हूंदो। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जाम टाइम खां अटकियल कोई कमु पूरो थियण जी संभावना आहे। परिवार में ऐं कार्यस्थल ते तव्हांखे माहौल तमामु सुठो मिलंदो। जीवन साथी जो बि अॼु पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। कोई अटकियल कमु पूरो थी थो सघे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। धनु राशि। धनु राशि वारा अगरि चाहिनि था कि अॼु जो ॾींहुं हुननि जो तमामु आनंद सां गुज़रे, त अॼु जे ॾींहुं कोई बि गणेश मंदिर वञी करे हुननि खे हार, नारियल ऐं काई न काई मिठी शइ चाढ़णु तमामु लाभदायक थींदो। हुन सां हुननि जो स्वास्थ्य बि सुठो रहंदो ऐं धन प्राप्ति बि थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य जो तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। बाक़ी अॼु तव्हांखे कार्यस्थल में धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। तव्हांजो ॾींहुं अॼु आनंद सां ई गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करण जे लाइ तमामु सोचे सम्झे करे अॻियां वधणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु उत्तम ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में माहौल तमामु सुठो मिलंदो। अॼु तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स जो ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। तव्हांजो ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। गणेश चौथ
त पहिरें एपिसोड में तव्हांखे जीअं ॿुधायो आहे गणेश चौथ व्रत रखण जा फ़ाइदा। त अॼु गणेश चौथ जे साण साण जाम मायूं जेके आहिनि विवाहित ऐं अविवाहित आहिनि उहे करवा चौथ जो बि व्रत रखंदियूं आहिनि। चवंदा आहिनि कि अॼु जे गणेश चौथ यानी कार्तिक मास कृष्ण पक्ष जी जॾहिं चौथ ईंदी आहे उहो जेको बि सची श्रद्धा ऐं भावना सां रखंदो आहे अविवाहित हूंदा आहिनि ऐं चाहिनि था कि उन्हनि जे विवाह कार्य जल्द सां जल्द थी वञनि। अॼु जहिड़ी व्रत रखण सां कथा ॿुधण सां साणी साण चंद्रमा खे अर्घ ॾियणु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। त मां उमेद थो कयां कि अगरि तव्हांजा ॿार विवाह योग्य थिया आहिनि ऐं विवाह कार्य में जाम अड़चनियूं थियूं अचनि त अॼु हुननि खां व्रत रखाए करे चंद्रमा खे अर्घ ॾेई रसोई खाराइजो, साणी साण गणेश भॻवान जी सची श्रद्धा ऐं भाव सां पूजा कराइजो त जल्द सां जल्द विवाह जा कार्य संपन्न थी वेंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे वरुण जी जो, जेके अहमदाबाद गुजरात जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि खे कार्यस्थल ते जाम पीड़ाऊं थी अचनि। त वरुण जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां हर उमास ॾींहुं काई न काई वाइट शइ जो दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। जल्द सां जल्द इहो चालू कजो त तव्हांजा सभु कार्य जल्दी ई सिद्ध थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजी कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।